बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व क़ाल अल्लाहु तआला अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़निहि यअलमु मा बैना अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र व हुशिर लिसुलैमान जुनूदहु मिनल जिन्नि वल इंसि वत्तैरि फ़हुम यूज़ऊन हत्ता इज़ा आतौ अलल वादिल नमलि। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दीनु नसीहतु। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। सही न पखे ॻाल्हाइजोसि। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात मथां अल्लाह शहनशाह आहे। उन अल्लाह ताला थोरे वक़्त लाइ दुनिया जे अंदरि तव्हांखे ऐं असांखे वजूद ॾिनो आहे। ऐं हक़ीक़ी जेकी ज़िंदगी आहे उहा आख़िरती ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। ऐं अल्लाह ताला अक़ुलमंद बनायो आहे। अल्लाह ताला समझदार बनाए करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। ऐं दुनिया जे अंदरि शरीयत बि अक़ुल वारे जे मथां नाफ़िज़ थींदी आहे। शरीयत बि अहले इल्म जे मथां नाफ़िज़ थींदी आहे। शरीयत कंहिं बेवकूफ़ बंदे जे मथां या नादान बंदे जे मथां नाफ़िज़ नाहे थींदी या कंहिं नंढे ॿार जे मथां नाफ़िज़ नाहे थींदी, बल्कि शरीयत जेकी नाफ़िज़ थींदी आहे उहा बि बालिग़ जे मथां, आक़िल जे मथां नाफ़िज़ थींदी आहे। दुनिया में वॾी में वॾी ख़ुशनसीबी इहा ई आहे त अल्लाह ताला असांखे अहले इस्लाम बनायो, अल्लाह ताला मुसलमान बनायो ऐं हिकु इस्लामी मज़हब सां अल्लाह ताला असांखे जोड़े रखियो। यकीन तौर ते इहा वॾी सआदत आहे। ऐं मुसलमान पूरी ज़िंदगी शुक्राने जा नफ़िल पढ़ंदो रहे ऐं सॼी ज़िंदगी शुक्र कंदो रहे त अल्लाह ताला जो इहो एहसान मुसलमान नथो लाहे सघे त अल्लाह ताला हिकु असांखे पाक मज़हब सां जोड़ियो आहे। ऐं उन पाक मज़हब सां गॾोगॾु अल्लाह ताला हिकु असांखे इस्लामी रियासत ॾिनी आहे। ऐं अल्लाह ताला हिकु असांखे इस्लामी लेवल ते मुल्क ॾिनो आहे, जेको मुल्क पाकिस्तान आहे। ऐं जंहिंजी बुनियादी इन ते रखी वई त हिन मुल्क जे अंदरि क़ानून जेको हलंदो उहो क़ुरान जे मुताबिक़ हलंदो। क़ानून जेको हलंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुताबिक़ हलंदो। ऐं असां मौजूदा हुकूमत सां इहो मुतालबो बि कयूं था त असांखे क़ुरान हकीम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मुताबिक़ पाकिस्तान में क़ानून हलाए करे ॾेखारियो। इहो असांजो आइनी हक़ आहे।
छो त असांजो मुल्क जेको आहे हिकु इस्लामी स्टेट सां पूरी दुनिया जे अंदरि सुञातो वञे थो ऐं असांजो मज़हब बि जेको आहे पूरी दुनिया जे अंदरि पाकिस्तान मुस्लमान कंट्री सां शो थींदो आहे ऐं पाकिस्तान जे अंदरि जेके बि क़ानून नाफ़िज़ थियनि उहे बि इस्लामी लेवल ते नाफ़िज़ थियनि। बाक़ी हे कुझु ॾींहंनि खां वठी करे जेके इस्लामाबाद जे अंदरि हिकु बिल जेको आहे पास थियो त इस्लामाबाद जे अंदरि 50 मस्जिदुनि खे जेको आहे शहीद कयो वेंदो ऐं 50 मस्जिदुनि खे जेके क़ानून जे ख़िलाफ़ सां ठहियल आहिनि उन्हनि खे असां मसमार कंदासीं। त वॾे में वॾी हुकूमत जी नाअहली इहा हूंदी आहे त हुकूमत हर इलाइक़े में इस्पतालूं ॾींदी आहे, हुकूमत हर इलाइक़े जे अंदरि स्कूल ॾींदी आहे, हुकूमत हर इलाइक़े जे अंदरि पार्क ॾींदी आहे। त असांजे हुकूमत जी वॾे में वॾी नाअहली इहा आहे त असांजी हुकूमत एतिरी प्रॉपर्टी कंहिं बि इलाइक़े में न छॾींदी आहे जिते मस्जिद तामीरात कई वञे। जिरेबनि जे अंदरि तव्हां स्कूल ॾिसंदव, 10-15 जिरेब जे अंदरि तव्हांखे स्कूल जेको नज़र ईंदा, उहे स्कूल जेको आहे बाक़ाइदे हलंदा ऐं तव्हांखे 8-10 जिरेबनि जे अंदरि इस्पतालूं तव्हांखे वॾियूं नज़र ईंदियूं, वॾा कुशादा तव्हांखे पार्क जेको नज़र ईंदा। पर मस्जिद लाइ जेकॾहिं अगरि बिल फ़र्ज़ किथे बि हुकूमत प्रॉपर्टी ॾे बि थी त इंतिहाई नंढी ॾींदी ऐं इंतिहाई थोरी ॾींदी। यकीन तौर ते असां पाकिस्तान जे अंदरि अक्सीरत मुस्लमाननि जी आहे ऐं जिते अक्सीरत आहे त उते यकीन तौर ते उन्हनि जी इबादत गाह बि उनखे ॾिनी वेंदी। पाकिस्तान में 95% जेके मस्जिदूं ठहियल आहिनि उहे मुस्लमाननि पंहिंजे पैसनि ते ठाराहियूं आहिनि। 95% जेके मस्जिदूं आहिनि मुस्लमान पंहिंजे पैसनि ते, पंहिंजी प्रॉपर्टी ते ऐं पंहिंजे ख़र्चे ते मुस्लमाननि मस्जिदूं ठाराहियूं आहिनि। हालांकि थियणु ईअं खपे त हुकूमत जेकी आहे 95% मस्जिदूं पंहिंजे ख़र्चे ते ठाराहे। 95% हुकूमत मस्जिदूं पंहिंजे ख़र्चे ते ठाराहे। कहिड़े एतबार सां त हे मुल्क जेको आहे इस्लामी मुल्क आहे। जंहिं मुल्क में अवाम खे इस्पताल जी ज़रूरत पवे थी, जंहिं मुल्क में अवाम खे स्कूल जी ज़रूरत पवे थी, कॉलेज जी ज़रूरत पवे थी, पार्किंग जी ज़रूरत पवे थी, त असां चऊं था इन शयुनि खां वॾे में वॾी असांजी जेकी ज़रूरी आहे उहा मस्जिद आहे। मस्जिद सिर्फ़ु नमाज़ लाइ न आहे, मस्जिद सिर्फ़ु जेको आहे ज़िक्र अज़कार जे लाइ न आहे। मस्जिद जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि सिर्फ़ु नमाज़ ताईं मस्जिद खे महदूद न कयो वियो, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि नमाज़ बि जेको आहे मस्जिद में पढ़ी वेंदी हुई। अहिड़ी तरह इल्मु बि जेको आहे मस्जिद में सेखारियो वेंदो हुयो, फ़ैसिला बि जेको आहे मस्जिद में कया वेंदा हुया, निकाह बि जेको आहे मस्जिद में पढ़ाया वेंदा हुया। ऐं अहिड़ी तरह हुकूमत लेवल ते इस्लामी रियासत जे एतबार सां जेकी का ॻाल्हि ॿाल्हि हूंदी हुई सहाबा जे ज़माने जे अंदरि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि, उहा ॻाल्हि बि मस्जिद में कई वेंदी हुई त अल्लाह ताला जे दीन खे, अल्लाह ताला जी शरीयत खे पूरी दुनिया ताईं कीअं पहुचाइणो आहे, तमामु वॾी लेवल ते इस्लामी कमु कीअं करिणो आहे, इन फ़िकिर खे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद सां जोड़ियो आहे। त हिन टाइम मुस्लमाननि खे इहा ग़लति फ़हमी न हुजे त मस्जिद सिर्फ़ु जेको आहे नमाज़ लाइ आहे। न, मस्जिद नमाज़ लाइ बि आहे, मस्जिद इल्मु सिखण जे लाइ बि आहे, मस्जिद निकाह पढ़ण जे लाइ बि आहे ऐं मस्जिद जे अंदरि इस्लामी तौर ते क़ुर जे मुताबिक़ फ़ैसिला करण जी जॻह बि मस्जिद आहे। त पाकिस्तान में असां हिकु मुतालबो करणु चाहियूं था त पाकिस्तान में असांखे वॾे में वॾी जेकी ज़रूरत आहे एतिरी असांखे इस्पताल जी ज़रूरत न आहे, असांखे कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जी एतिरी ज़रूरत न आहे जेतिरी वॾे में वॾी असांखे ज़रूरत मस्जिद जी आहे। ऐं 95% मस्जिदूं आवाम ठाराहींदी आहे, मुस्लमान पाण ठाराहींदा आहिनि। 5% मस्जिद का हुकूमत ठाराई हुजे त ॿी ॻाल्हि आहे।
जंहिंजी तादाद बिल्कुलु थोरी आहे, थोरी तादाद में हुकूमत जेकी आहे मस्जिदूं ठारायूं हूंदियूं से ॿाहिरियां बंदि करे छॾियोसि। थोरी तादाद में हुकूमत जेकॾहिं मस्जिदूं ठारायूं आहिनि त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी अक्सर तादाद में मुस्लमान पाण मस्जिदूं ठारायूं आहिनि। त मस्जिद असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। मस्जिद मुस्लमाननि जा इंतिहाई मज़बूत क़िला आहिनि ऐं मस्जिद असां मुस्लमाननि जी पहचान आहे। मस्जिद मुस्लमाननि जे लाइ शियार आहे। कंहिं बि सूरत में असां हर हिकु तकलीफ़ बर्दाश्त कंदासीं, पर मस्जिद जे मथां जेको कुझु हमिलो थींदो, मस्जिद खे जेको ड्राइण जी कोशिशि कई वेंदी, त तव्हां पोइ हिते हिस्ट्री जेको आहे पढ़ी करे ॾिसो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां अचण खां पहिरियां अबरा जो लश्कर खाना काबा खे ड्राइण जे लाइ आयो हुयो, जंहिंजो ज़िक्र सूरत फील जे अंदरि तफ़सील सां गुज़री चुको आहे। अबरा हिकु तमामु वॾो ज़ालिम बादशाह हुयो। उन ज़ालिम बादशाह इहो इरादो कयो त मां खाना काबा खे जेको ड्राईंदुमि ऐं मसमार कंदुमि। त ख़त मोकिली, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जी तरफ़ ख़त मोकिली। उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको ॾाॾो आहे, खाना काबा जी हिफ़ाज़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा कंदा हुआ, जंहिंमें अब्दुल मुतलिब खाना काबा जी हिफ़ाज़त कंदा हुआ। त अबरा जेको ख़त मोकिलियो त असां अचूं था ऐं तव्हांजी सरज़मीन ते वेही करे असां खाना काबा खे ड्राईंदासीं। उनजो पोइ रीज़न हिकिड़ो हुयो। रीज़न इहो हुयो त कुझु माण्हू अरबुस्तान जा अबरा जे इलाइक़े में विया, उते जीअं उते विया त उन अबरा हिकिड़ो तमामु वॾो मंदरु ठारायो, तमामु वॾी हिकिड़ी इबादत खानो ठारायो। इन बेस ते ठाराई त माण्हू जेके खाना काबा जे तरफ़ वञनि था, इहे सभु माण्हू असांजे तरफ़ फिरी करे हिते इबादत कनि। ऐं इहा ख़बर जीअं जो अरबनि खे पई त अरब उन इलाइक़े में विया, उन जेको इबादत खानो ठारायो हुयो उन सॼे खे बाहि ॾिनोसि। त इहा ॻाल्हि बादशाह खे तमामु वॾी नागवारा गुज़री। उन्हनि जो त कंहिं बि सूरत में हाणे असां खाना काबा खे न छॾींदासीं ऐं असां अन क़रीब अचूं था खाना काबा खे मसमार कंदासीं। उन्हनि सफ़र शुरू कयो, मुख़्तलिफ़ हाथियुनि ते उन्हनि सफ़र शुरू कयो। सफ़र उनजो थींदो रहियो, अची करे बिल्कुलु खाना काबा जे क़रीब पहुता। ऐं पोइ उन्हनि जो त सभ खां पहिरियां हाणे जेके अरबनि जा वॾा आहिनि उन सां मिली करे ख़तमु त असां खाना काबा खे उहो ई बि कंदासीं, पर कम से कम उन्हनि सां मुलाक़ात कयूं। मुलाक़ात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾे सां कयूं। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾे जो उन टाइम वॾो नालो हुयो। त अबरा आयो ऐं चई सभ खां पहिरियां मां अब्दुल मुतलिब सां मिलणु चाहियां थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾे सां मुलाक़ात कई ऐं चई त तुंहिंजो छा हिन टाइम इरादो आहे? मां हिन टाइम खाना काबा खे ड्राइण आयो आहियां। त पोइ अब्दुल मुतलिब फरमायो त जंहिं इरादे सां तूं आयो आहे, भले तूं उन इरादे सां अचु। चए न तुंहिंजी राय छा आहे? चए मुंहिंजी राय इहा आहे त जेके मुंहिंजा उठ जेको आहे तूं कब्ज़े में कया आहिनि, इहे उठ मूंखे पंहिंजा वापसि ॾे। 300 उठ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾे जा उन कब्ज़े में कया हुया। चए उहे बसि मूंखे वापसि ॾे, बाक़ी खाना काबा ॼाणे ऐं तूं ॼाण, भले तूं उनखे मसमार कर। अबरा खे वॾी हैरत लॻी। चए यार मां सभ खां पहिरियां जॾहिं मां पंहिंजे इलाइक़े में हुयुमि, मां ॿुधुमि त तूं तमामु वॾी शख़्सियत आहे ऐं मुंहिंजी दिलि में तुंहिंजो वॾो वेलियो हुयो। हाणे उहो वेलियो सॼो किरी पियो आहे। तूं एतिरो फज़ीलत वारो मक़ाम वारो माण्हू मूंखे माण्हू नथो लॻे। तूं चवे थो त मूंखे 350 उठ वापसि कर ऐं तोखे पंहिंजे काबे जी ताज़ीम जी ख़बर नथी पवे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾे फरमायो त मूंखे एतिरी ताक़त न आहे जो मां तोसां क़िताल कयां, तोसां लड़ाई कयां। पोइ हाणे तूं ॼाण काबे जो रब ॼाणे। मूंखे इहा उमेद आहे त हितां जेको तूं सही चङी तरीक़े सां वापसि न वेंदे, बाक़ी मूंखे पंहिंजा उठ वापसि कर। तूं ॼाण हाणे अलाह पाण ॼाणे। त पोइ उन अबरा जेको आहे उठ वापसि कया उठ वापसि करे ऐं पोइ हलणु लॻो अॻिते। जीअं जो हलणु लॻो त पोइ अलाह ताला सूरत फील जेकी नाज़िल अता फ़रमाई, उहा सॼी इन जी तफ़सीर आहे
अल्लाह ताला फ़ील अबरा जे लश्कर के अल्लाह ताला एक फ़ील एक जानवर के ज़रिए से एक परिंदे के ज़रिए से अल्लाह ताला सॼे मजमे के हलाक करे छॾियो। एक परिंदे के ज़रिए से उन परिंदे 3 पत्थर खया कुल 2 पत्थर जो पंहिंजे चंबन में खयूं ऐं हिकिड़ो पत्थर जो पंहिंजे चूंब में खयूं। तमामु तादाद में उहे पत्थर उन पखियुनि खया ऐं जीअं जो अबरा जो लश्कर अचे पोइ उनजे मथां उहे पत्थरनि खे जेको वसाइणु शुरू कयूं। पर हे अल्लाह ताला जी कुदरत हुई त पखियुनि सिर्फ़ु पत्थर छॾिया, पोइ हे अल्लाह जे अमर सां उहे पत्थर जेको गोल फिरंदा वञनि पिया। ईअं गोल फिरंदा वञनि पिया जीअं को नटु हुजे उनखे तव्हां काठी जे अंदरि फिराईंदा वञो ऐं उहो अंदरि जेको आहे फिरंदो वेंदो ऐं ताक़त वठंदो वेंदो। हे अल्लाह ताला जो अमर हुयो। सॼो अबरा जो लश्कर जेको आहे उहो तबाह थी वियो। आया हुया कहिड़ी नीयत सां? मस्जिद खे ॾाइण जी नीयत सां, पर अल्लाह ताला उन सभिनी खे हलाक करे छॾियो। सेम असांजे ज़माने में जेको बि बंदो अल्लाह ताला जी मस्जिद खे ॾाइण जी कोशिशि कंदो, उन सां 2 नंबरी इस्तेमालु कंदो, धोखो ॾियण जी कोशिशि कंदो या इस्लाम खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो, यकीन तौर ते उहो दुनिया जे अंदरि ज़लील ऐं रुसवा थी वेंदो। इंसान सां इंसान जेको धोखो कंदो आहे उन जो रिज़ल्ट कुझु देरि निकिरंदो आहे। इंसान सां इंसान जेको धोखो कंदो आहे न त उन जो रिज़ल्ट थोरो देरि सां निकिरंदो आहे, ऐं जेको बंदो इस्लाम सां धोखो कंदो आहे उनजो रिज़ल्ट फौरी तौरु निकिरंदो आहे। उनजो रिज़ल्ट फौरी तौरु निकिरंदो आहे। हे असांजी मस्जिद जंहिं टाइम तामीरात थिए पई, थिए पई काफ़ी कमु हली चुको हुयो। जेके मिस्त्री हुया त मां सम्झा थो कंहिंखे बि हिन टाइम उहे मिस्त्री यादि न हूंदा। मां ई उन्हनि खे सुञाणियां थो, शायदि जमायती उन्हनि खे न सुञाणनि। पोइ जेके हिते अल्लाह जे घर में कमु जेको आहे सचाई सां इख़्तियार कंदा, यकीन तौर ते अल्लाह ताला उन्हनि खे नफ़ो ॾींदो। ऐं जेके हिन अल्लाह जे घर में कमु 2 नंबरी सां इस्तेमालु कंदा उन्हनि खे अल्लाह ताला नुक़सानु ॾींदो। कुझु अहिड़ा मिस्त्री हुआ जेके कमु कनि पिया पर इंतिहाई लायानी कनि पिया, इंतिहाई लायानी, यानी कमु बिल्कुलु न, पंहिंजी पूरी मज़दूरी खणनि पिया। उनखे ॿियनि बि मिस्रियुनि जो यार हे अल्लाह ताला जो घरु आहे, हे मस्जिद तामीरात थिए पई, हे अल्लाह ताला जो घरु आहे, हिनखे चङी तरह जेको आहे हिमत करे ठाहिण जी कोशिशि कयो। पर उहे जेके मिस्त्री हुआ इंतिहाई लायानी कनि पिया अल्लाह जे घर सां। पर ॾिसो अल्लाह ताला जे घर सां जेको धोखेबाज़ी कंदो, 2 नंबरी कंदो त अल्लाह ताला इंतकाम फौरी तौरु वठंदो आहे। यकीन कयो मेंबर ते वेठो आहियां, जेके मिस्त्री इंतिहाई बहितर कमु कनि पिया, जेसिताईं उहे कमु कंप्लीट न करे विया तेसिताईं उन्हनि खे कंहिं क़िस्म में कोई बि नुक़सानु न पहुतो। कुझु मिस्त्री अहिड़ा हुया जेके हिन मस्जिद में कमु कनि पिया, इंतिहाई वॾी लायानी कनि पिया, कमु बिल्कुलु न पिया कनि। उहो मिस्त्री बिल्कुलु कोठे खां किरी पियो हितां ऐं लाड़काणे सिधो वञी करे दाख़िल थियो। यानी 2 महीना कम ते बि न अची सघियो ऐं 2 महीननि जे अंदरि दाख़िल जेको थियो इस्पताल में। हाणे 2 महीननि में केतिरो हुनजो ख़र्चु आयो हूंदो। ऐं वाज़े तौर ते मां ॾिठो त जेको किरियो हक़ीक़त में उहो 2 नंबरी करे पियो। त यादि थियणु खपे त जेको अल्लाह ताला सां धोखेबाज़ी कंदो, अल्लाह सां 2 नंबरी, दीन सां, इस्लाम सां, मस्जिद सां या मदरसे सां या अहले इल्म सां धोखेबाज़ी करण जी कोशिशि कंदो त उहो नफ़ो जेको आहे फौरी तौरु ॾिसंदो न, फौरी तौरु उहो नुक़सानु ॾिसंदो। त मुसलमान इहा ॻाल्हि ज़हन में रखनि त मस्जिद में सिर्फ़ु नमाज़ नाहे पढ़ी वेंदी। मस्जिद असां इस्लाम जा क़िला आहिनि। मस्जिद असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे हर हिकु इलाइक़े जे अंदरि। ऐं बाक़ी किथे बि कोई बि हुकूमत मस्जिद खे ॾाइण जी जेकॾहिं इरादो करे त पोइ तव्हां कफ़न जेको आहे ॿधी करे ॾाढो वञी करे बीहो। यकीन तौर ते ॿियो असां को कमु नथा करे सघूं त हे हिन टाइम कहिड़ी हालति ॾिसणी पए थी। जेको इब्तिदा में हे मुल्क ठहियो आहे न, इन बेस ते ठहियो आहे त हिन मुल्क जे अंदरि क़ुर जो कानून हलंदो। त सर क़ुर जे कानून में ईअं लिखियलु आहे त मस्जिद ठहियलु हुजे हुनखे ठाहियो वञे। हे त बिल्कुलु ॾाढाई आहे, हे त बिल्कुलु जबर आहे। त असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि अफ़सोस सां चवणो पए थो त इहो मुल्क इस्लामी लेवल ते छो थींदो आहे।
इस्लामी एतबार सां छो थींदो आहे? अफ़सोस सां चवणो पए थो इन मुल्क जे अंदरि इस्लामी कानून हिन टाइम नथो हले। ऐं असां मुतालबो इहो ई कयूं था जेके असांजा हुकुमरान आहिनि उहे इस्लामी कानून खे आणण जी कोशिशि कनि। ॿिए वाक़े जी तरफ़ हलूं था। अल्लाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम खे तमामु वॾी बादशाही ॾिनी। उन बादशाही जे अंदरि अल्लाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम खे हाणे अल्लाह ताला जेकी बादशाही ॾिनी, ॾिसो इहा बादशाही जे अंदरि नोट कजो। सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बादशाही ॾिनी त सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि सां कलाम करे पियो। सुलेमान अलैहिस्सलाम केवलिन सां जेको कलाम करे पियो, परिंदनि सां कलाम करे पियो। यानी दुनिया जे अंदरि जेकी बि का मख़लूक आहे उन सभिनी सां सुलेमान अलैहिस्सलाम कलाम करे पियो। हता के रिवायतुनि में ईअं बि आयो त किथे बि को दरख़्त उथंदो हुयो, किथे बि को ॿूटो उथंदो हुयो न, पोइ सुलेमान अलैहिस्सलाम उन ॿूटे जे क़रीब वञी करे पोइ ॿूटे खां पुछा कंदा हुया त तूं जो हिन टाइम उथियो आहीं, तुंहिंजे अंदरि कहिड़ी कहिड़ी शइ जो फ़ाइदो आहे ऐं कहिड़ी कहिड़ी शइ जे अंदरि तुंहिंजे अंदरि नुक़सानु आहे। पोइ उहो ॿूटो जीअं जो उथंदो हुयो ऐं उहो ॿूटो कलाम कंदो हो त मुंहिंजे अंदरि फलाणी फलाणी शयुनि जी शिफ़ा रखियलु आहे। हे जेको मुंहिंजो वणु आहे इन जे अंदरि फलाणे फलाणे मर्ज़ जी शिफ़ा रखियलु आहे। ऐं कॾहिं कॾहिं को ॿियो को वणु जॾहिं पैदा थिए त सुलेमान अलैहिस्सलाम वरी बि पुछा कनि त तुंहिंजे अंदरि कहिड़ी ख़ासियत आहे, त उहो वणु ॿुधाईंदो त मुंहिंजे अंदरि फलाणी फलाणी शइ जो नुक़सानु आहे। पोइ जंहिंजे अंदरि नुक़सानु आहे त सुलेमान अलैहिस्सलाम उनखे पटाए छॾींदा हुया। अल्लाह ताला हिन सरज़मीन ते बादशाही ॾिनी सुलेमान अलैहिस्सलाम खां बाद में पोइ हद आहे। यानी तमामु वॾी अल्लाह ताला लेवल ते सुलेमान अलैहिस्सलाम खे बादशाही ॾिनी ऐं पंहिंजी बादशाही सां हिकु मरतबे वञनि पिया। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि उन वाक़े खे नोट कयो। फ़रमायो वा हुशिर सुलेमान जुनूदहु मिनल जिन्न वल इंसी वत्तैरि फ़हुम यूज़ऊन हत्ता इज़ा आतौ अलल वादिन नमली। सुलेमान अलैहिस्सलाम हिकु दफ़े ऐलान कयो त तमामु जेको आहे मुंहिंजी हुकूमत जे अंदरि जेको बि मजमू आहे सभु गॾु थिए। पोइ उन जे अंदरि जिन जेको आहे जमा थी विया, पखी सभु जेको आहे जमा थी विया, इंसान सभु जेको आहे जमा थी विया ऐं चई हलो त हाणे हलूं था सफ़र ते, ज़मीनी सफ़र कयूं था। हिकु त अल्लाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम खे जेको सफ़र ॾिनो त हवा वारो सफ़र ॾिनो हुयो, उनखे बि अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि ईअं नोट कयो त सुलेमान अलैहिस्सलाम जेको हवा वारो सफ़र कनि पिया, हवा वारो सफ़र सुलेमान अलैहिस्सलाम कनि पिया, उनजी रफ़्तार एतिरी हुई जो सुबुह सां सिर्फ़ु सुलेमान अलैहिस्सलाम सफ़र कनि, उहो सुबुह वारो सिर्फ़ु सफ़र सुलेमान अलैहिस्सलाम खे एतिरे मुफ़ासिले ते पहुचाए पियो जीअं महीने जो तव्हां सफ़र कयो। इहो सुलेमान अलैहिस्सलाम जो उहो सफ़र हो जेको पंहिंजे तख़्त ते कंदा हुया ऐं हवा जे ज़रिए सां कंदा हुया, तमामु वॾी रफ़्तार ते। ॿियो जेको सुलेमान अलैहिस्सलाम जो सफ़र थींदो उहो ज़मीनी जेको आहे पैदल थींदो हुयो, जंहिंमें घोड़ा हुया, उन ते सुलेमान अलैहिस्सलाम सफ़र कंदा हुया। पोइ हिकु मरतबो ईअं ई घोड़नि ते जेको आहे सफ़र शुरू कयूं, जंहिंमें तमामु वॾा इंसान खयूं पाण सां गॾु, जिन्नात जी तमामु वॾी तादाद साण हुई ऐं उन सां गॾोगॾु तमामु पखियुनि जी बि तादाद हुई। पोइ सुलेमान अलैहिस्सलाम हिकु वादी खां जीअं जो गुज़रिया, उन वादी खे अल्लाह ताला वादी नमल बयानु कयो। नमल चइबो आहे, ॾिसो इन जे बारे में अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि पूरी सूरत नाज़िल कई आहे, सूरत नमल। ऐं नमल छा खे चइबो आहे? नमल चइबो आहे कीवली खे। अल्लाह ताला फ़रमायो जंहिं टाइम सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर जेको इंसाननि सां गॾु, जिन्ननि सां गॾु ऐं अहिड़ी तरह तमामु वॾे परिंदनि सां गॾु सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे लश्कर सां वञनि पिया ऐं वादी नमल ते जॾहिं पहुता, उते सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान कयो ए पूरो मजमू सभु बीहजी वञो, सभु ख़ामोश थी वञो ऐं बीहजी वञो हिन वादी नमल ते। त सभु मजमे वारा हैरान थिया, सुलेमान अलैहिस्सलाम खां पुछा कयूं त साईं हिते भला स्टॉप करायो ऐं फौरी तौरु स्टॉप करायो। पोइ सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो हे वादी नमल आहे ऐं तमामु मजमे जीअं जो सुलेमान अलैहिस्सलाम खे ॾिठो, सुलेमान अलैहिस्सलाम खिले पियो। त माण्हू पुछा कयो, खिलण जी नौबत पुछा कई। पोइ फरमायो त अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला मुंहिंजे मथां वॾो अहसान कयो आहे, मुंहिंजे वालिदैन जे मथां अल्लाह ताला वॾो अहसान कयो आहे, मुंहिंजी औलाद जे मथां अल्लाह ताला वॾो अहसान कयो आहे।
वॾे में वॾो अल्लाह ताला जो एहसान इहो ई आहे त अल्लाह ताला हिन सरज़मीन ते जेकी बि कुझु मख़लूक़ात आहे जीअं जो उहो ज़ुबान मां अल्फाज़ कढे थी फौरी तौरु उनखे मां ॿुधी थो वठां। हालांकि इहे अल्लाह ताला मौजूदु ॾिनो कंहिं पैगम्बर खे, पर सुलेमान साहब फरमा जीअं जो का बि मख़लूक हिकिड़ो जुमिलो ज़ुबान मां कढे थी न त फौरी तौरु मां उनखे ॿुधी थो वठां। ऐं पोइ तफ़सील बयानु कयो त हिन वादी अंदरि असां गुज़रियूं, वादी नमल आहे, ऐं इन में हिकिड़ी कीवली सिर्फ़ु पंहिंजे तमामु कीवलनि खे इहो हुकुम ॾिनो त सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर थो अचे ऐं जल्दी जेको आहे पंहिंजे सोराखनि जे अंदरि घिरी वञो। ईअं न थिए त सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर तव्हांखे मथां चढ़ी वञे ऐं तव्हांखे मथां रोंगोटे पंहिंजे सोराखनि जे अंदरि घिरी वञो। फरमायो हे अल्लाह ताला जो मुंहिंजे मथां वॾो एहसान आहे जो अल्लाह ताला मूंखे हवा बि मुंहिंजे ताबे करे छॾी ऐं जिन बि अल्लाह ताला ताबे करे छॾिया, ऐं इन सां गॾोगॾु हाणे हिन सरज़मीन ते जेकी बि कुझु मख़लूक़ात आहे सभु अल्लाह ताला मुंहिंजे ताबे करे छॾी। ऐं पोइ सुलेमान अलैहिस्सलाम इन ते शुक्रो अदा कयो त हे अल्लाह ताला जो मां शुक्र अदा थो कयां। ऐं पोइ कीवली सां कलाम कयूं त छा मां पैगम्बर ज़ुल्म करे सघंदो, छा मां पैगम्बर ज़ुल्म करे सघंदो? त कीवलिन चयो त न, पैगम्बर त कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ुल्म न कंदो आहे ऐं असांखे यकीन आहे तव्हां बिल्कुलु ज़ुल्म न कंदो, पर तव्हां सां गॾु जेको मजमू आहे न मथां उनखां गफ़लत थी वञे, मथां उनखां गफ़लत थी वञे ऐं उहे असांखे मारे न विझनि। इन जे करे मां हिकु ऐलान कयुमि त हे अल्लाह ताला हिन सरज़मीन ते पैगम्बरनि खे एॾी वॾी अल्लाह ताला हुकूमत ॾिनी आहे। ऐं सुलेमान अलैहिस्सलाम खां जिन्नात, इंसान ऐं इन सां गॾु जेकी बि मख़लूक़ात हुई इंतिहाई वॾी लड़ाई बि, जंहिं टाइम हुदुद पखी निकिरी वियो ॿाहिरि, हुदुद पखी जॾहिं वियो आसमान ते, उनजे अंदरि ख़ासियत असां अॻु में बयानु करे चुका आहियूं त इहो उहो पखी आहे जेको पाणी ॿुधाईंदो आहे हिन इलाइक़े में पाणी निकिरी सघे थो। हे हुदुद पखी जी क्वालिटी आहे। त सुलेमान अलैहिस्सलाम अक्सर उनखे इन करे खणंदा हुआ, सफ़रु कंदा तमामु वॾो, पोइ हाणे पाणी किथां निकिरणो आहे, ज़मीन जे कहिड़े हिसे में पाणी आहे, त पोइ हुदुद थोरो यानी बुलंदी ते वेंदो। हे अल्लाह ताला उन पखी जे अंदरि सलाहियत रखी आहे त उहो पखी थोरो बुलंदी ते वेंदो ऐं इन खां बाद में उतां हेठि घुतो हणंदो ज़मीन जी तरफ़, ऐं ज़मीन जे जंहिं हिसे ते अची करे बीहे इहो वाज़े तौर ते दलील आहे त हिते पाणी निकिरंदो। त सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़ी जॻह ते विया ॿिए कंहिं इलाइक़े में, उते पुछा कयूं त हुदुद किथे आहे, तमामु वॾी तहक़ीक़ात थी त हुदुद बिल्कुलु नज़र न पियो अचे, बिल्कुलु नज़र न पियो अचे। त सुलेमान अलैहिस्सलाम खे उन टाइम हुदुद जे मथां इंतिहाई वॾी कावड़ आई त हे पखी नेठि वियो आहे त वियो कॾहिं आहे। ऐं पोइ काफ़ी देरि खां बाद में हुदुद आजिज़ी में आयो, यानी आजिज़ी मां मालूम थिए थो त पखी बि जेको आहे पैगम्बर खां इंतिहाई वॾो लड़ाए पियो, परे खां आयो इंतिहाई आजिज़ी सां ऐं ज़मीन सां पाण खे घसीटियो अचे पियो। ऐं पोइ ॻाल्हाईंदे सभ खां पहिरियां साईं मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां ॿुधो। ऐं इन खां बाद में जेकॾहिं मूंखे छो त उज़रियल सुलेमान अलैहिस्सलाम इहो अहद करे चुका हुआ त जीअं जो हुदुद ईंदो उनखे ज़िब मां कंदुमि, उन जॻह ते ॿियो को असां पखी आणींदासीं, पर इनखे मां ज़िब करे छॾींदुमि। त पोइ हुदुद जेको आहे उहो आजिज़ सां अची चए साईं मूंखे बाद में ज़िब कयो, सभ खां पहिरियां मुंहिंजो तव्हां कलाम ॿुधो। पोइ उनजे अंदरि पूरी तफ़सील बयानु कई त मां हिकिड़ी क़ौम जे तरफ़ वियुमि, उते क़ौम खे ॾिठुमि उहे अक्सर जेको आहे मुशरिक आहिनि, सिजी जेको आहे इबादत कनि था ऐं उनजी हाकिम हिकु औरत आहे। हे तमामु वॾी तफ़सील सुलेमान अलैहिस्सलाम खे ॿुधाईंदा। पोइ सुलेमान अलैहिस्सलाम इन वाक़े खे तफ़सील सां जेकॾहिं खणूं था, इहो मां अॻु में बयानु करे चुको आहियां। पोइ सुलेमान अलैहिस्सलाम उन जॻह ते जेको आहे उन पखी खे जेको आहे बिल्कुलु कुझु बि न चयो ऐं छॾे ॾिनो। इन खां बाद में सुलेमान अलैहिस्सलाम खे जेको मौत आयो, उहा मौत जी कैफ़ियत वॾी अजीब ग़रीब आहे, जंहिं बारे में अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो फलम्मा क़ज़यना अलल मौत मा दल अला मौत इल्ला दाबतुल अर्ज़। अल्लाह ताला फ़रमायो जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे मौत जो असां फ़ैसिलो कयोसीं ऐं उनजे मथां मौत वाक़ई थी, पर कंहिं बि मौत खे बयानु करे न सघियो मगर दाबतुल अर्ज़, ज़मीन जो हिकिड़ो कीड़ो थियो उन जेको आहे सुलेमान अलैहिस्सलाम जी मौत खे मशहूरु करे छॾियो। इहो दरअसल हीअं त सुलेमान अलैहिस्सलाम जिन्नात खां ऐं इंसाननि खां ज़्यादा कमु वठंदा हुआ बैतुल मक़दस जी तामीरात लाइ, ऐं उन तामीरात में हिकु साल पूरो लॻे पियो। जंहिं ॾींहुं सुलेमान अलैहिस्सलाम जो मौत वाक़ई थियण थो हुयो न, त इन ॾींहं खां साल ॿियो जेको आहे कमु लॻे पियो।
ऐं सुलेमान सलाम फ़रिश्ते हिकु मलकल मौत खां पहिरियां पुछा कयो त जंहिं टाइम मुंहिंजो मौत वाक़ई थिए न त कुझु ॾींहुं मूंखे अॻे में ॿुधाए छॾिजांइ त मुंहिंजे मथां मौत कॾहिं वाक़ई थींदो। त पोइ फ़रिश्तो आयो त फ़रिश्तो जो साईं बसि हाणे तव्हांजो मौत इंतिहाई वॾो क़रीब आहे। त पोइ सुलेमान सलाम हुकुम जारी करे छॾियो तमामु जिन्नात खे त हे तव्हां फ़लाणो बैतुल मक़दस जो कमु शुरू करे छॾियो, इंसाननि खे बि हुकुम करे छॾियो। ऐं पोइ सुलेमान सलाम पंहिंजे लाइ हिकु ख़ासि तौर ते हिकिड़ो महल ठारायो जेको मुकमल शीशे ते ठहियलु हुयो। अच्छा, शीशे ते भला छाजे करे ठाराई, इहा बि हिकिड़ी ॻाल्हि आहे। शीशे ते इन करे ठाराई त ताकी ॿाहिरि जिन्नात खे इंसान खे वाज़े तौर ते मालूम थिए त सुलेमान सलाम पंहिंजी इबादत ते बीठा आहिनि। छो त सुलेमान सलाम इबादत कंदा हुया त को जीअं असां जुमे ते निमाज़ आहियूं त 10 मिंट निमाज़ पढ़ी करे पोइ हलिया वेंदासीं, त उहो पैगम्बर अल्लाह जा आहिनि, थोरी इबादत न कंदा हुया। सुलेमान सलाम निमाज़ ते बीहंदा हुआ न त महीननि जा महीना निमाज़ ते बीहंदा हुया, साल जो साल बीहंदा हुया पंहिंजे कमरे जे अंदरि, सिर्फ़ु नमाज़ हलंदी हुई। ऐं जिन्नात खे बि इहो इल्मु हुयो, इंसाननि खे बि इहो इल्मु हो त सुलेमान सलाम इबादत ते बीहंदो त वॾो टाइम बीहंदो। हुकुम करे छॾियऊं त बैतुल मक़दस जी तामीरात करे छॾियो। इंसान बि लॻी पिया, जिन्नात बि लॻी पिया, ऐं पाण अलाह अकबर करे निमाज़ ते जीन जो बीठा। ऐं मौत जेको आहे वाक़ई थी, लठ जे सहारे ते बीठा। हाणे जीन जो बीठा लठ जे सहारे ते, त पूरो साल पैगम्बर जी मौत कंहिंखे बि मालूम न थी, पूरो साल। ऐं परे खां जिन ॾिसनि पिया, साम्हूं ॾिसनि पिया, सुलेमान सलाम बीठो आहे। जेकॾहिं अगरि कम जे अंदरि असां थोरी बि डर ॾेखारीसीं पोइ असांजो ख़ैरु न आहे। कमु हलंदो रहियो, साल खां बाद में कमु जेको आहे कंप्लीट थियण जीअं जो क़रीब थियो, त पोइ अल्लाह ताला ज़मीन खे हुकुम कयो त हितां हिकिड़ो कीड़ो थिए ऐं जेको सुलेमान सलाम जी काठी खे खाए, ऐं काठी खे खाइण खां बाद में काठी थींदी कमज़ोर, त पोइ सुलेमान सलाम पाण ई हेठि किरी पवंदा ऐं हेठि पब्लिक खे मालूम थी वेंदो त सुलेमान सलाम जे मथां मौत वाक़ई थी वई आहे। त साल खां बाद में ज़मीन जो कीड़ो, हे काठी खे कहिड़ो कीड़ो लॻंदो आहे साईं? अच्छा, सुरो, हे सुरो, इहो ई कीड़ो, छो त काठी खे त इहो ई थो खाए न। सुलेमान सलाम जी लठ खे बि अहिड़े ई कीड़ो खाधो हूंदो। साल खां बाद में उहा लठ कमज़ोर थी वई ऐं सुलेमान सलाम हेठि किरी पिया। ऐं अजीब ग़रीब जेकी मौत आहे उहा वाहिद सुलेमान सलाम पैगम्बर जी आहे। ॿियनि पैगम्बरनि खे मौत आई फौरी तौरु आई, नूह अलैहिस्सलाम खे, ईसा अलैहिस्सलाम खे, आदम अलैहिस्सलाम खे, जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फौरी तौरु वाज़े तौर ते कुझु टाइम में मालूम थी वियो, 10-15 मिंट में मालूम थी वियो। उन ज़माने जे एतबार सां, छो त उन टाइम त घड़ी न हुई, कोई माण्हू चए त साईं उन टाइम कान आयो, पर फौरी तौरु मालूम थी वियो त हिन पैगम्बर जे मथां मौत वाक़ई थी वई आहे। वाहिद पैगम्बर सुलेमान सलाम आहिनि। साल पूरो, ऐं इहा बि मथां ॻाल्हाईंदे साईं, साल पूरो त पोइ नेठि इंसान आहिनि त जिस्म में का, त हे अल्लाह ताला पंहिंजे अमूर में रखंदो आहे। ॾिसो, हिन ज़माने में जेकॾहिं कोई बि पीर या मुर्शिद अगरि मरी वञे न त उनजी लाश खे जेकॾहिं अगरि एसी में न रखंदो, 3 ॾींहंनि में धपक रही वेंदो। छाजे करे त हे हिकु नेचुरल आहे, ईअं न आहे त यार हे अलाह वारो न आहे इन करे हिन लाश धपक रही वियो आहे। छाजे करे दुनिया जो हिकिड़ो रूल आहे, को पीर हुजे, को आलिम हुजे, को मुफ़्ती हुजे, अगरि उहो मरी थो वञे त उनखे लाज़मी असां उनजे क़रीब फ्रिज रखंदासीं। जेकी कराची साइड हिकिड़ी फ्रिजूं आहिनि उनजे अंदरि उन लाश खे रखियो वेंदो आहे, या बर्फ़ सां रखंदासीं। अगरि इहा शइ असां नथा रखूं न त पोइ लाश जेको आहे ख़राबु थींदो आहे। यादि रहणु खपे त पैगम्बर इन शइ खां पाक हूंदा आहिनि। पैगम्बर जो जिस्म जेकॾहिं हिकिड़ो साल आहे न, पर जेकॾहिं इन जॻह ते 10 साल बि पियो हुजे न, अल्लाह जो इहो हिकिड़ो मौजूज़ो पैगम्बर जे तरफ़ हूंदो आहे त उनजे जिस्म में कंहिं क़िस्म जो कोई बि कमी कोताही न ईंदी, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे फ़र्क़ु न ईंदो। यानी तमामु वाक़िअनि मां मालूम थिए थो त मौत जेकी आहे मुक़ररु आहे। उहा मौत कंहिं बि मरहले में, कंहिं बि मौक़े ते मौत तव्हांखे न छॾींदी। उहो चंबो सभिनी खे पवणो आहे। मूसा अलैहिस्सलाम बि काफ़ी दफ़ा मलकल मौत खां पुछा कयो त नेठि मौत कंहिं टाइम ईंदो। इज़राइल खां पुछा कयो त इज़राइल फरमाए त फ़िलाणे जेको आहे टाइम ते जॾहिं तुंहिंजो मौत ईंदो तोखे आगाह जेको असां कंदासीं। ऐं इन खां बाद में मलकल मौत जीअं जो आहे त पोइ मूसा अलैहिस्सलाम रिवायतुनि जे अंदरि काफ़ी आहे त मूसा अलैहिस्सलाम मलकल मौत खे चयो त हिन टाइम ते जेको आहे मूंखे तकलीफ़ थिए थी। त पोइ मलकल मौत चयो साईं जेकॾहिं अगरि तव्हां 100 साल उमिरि घुरो ॿी त अल्लाह ताला 100 साल तव्हां पैगम्बर खे उमिरि ॿी बि ॾींदो। त पोइ मूसा अलैहिस्सलाम फरमायो 100 साल खां बाद में पोइ छा थींदो? जे साईं पोइ बि त मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि, तव्हांजो रूह कब्ज़ कंदुमि।
मूसा अलैहिस्सलाम फरमायो हिन टाइम तकलीफ़ थिए थी, छो त मलकुल मौत जंहिं टाइम रूह कब्ज़ करे पियो न मूसा अलैहिस्सलाम जो, त तकलीफ़ थिए पई, तकलीफ़ थिए पई। छाजे करे त इहो हिकिड़ो बशरी तक़ाज़ो आहे। जीअं क़ुरान हकीम में हिकु मक़ाम ते मूसा अलैहिस्सलाम फरमायो त या अल्लाह फ़िरौन खां मूंखे ख़ौफ़ थिए थो, मतां उहो मूंखे माराए छॾे, इन बेस ते मतां मां तौहीद उन ताईं पहुचाए न सघां, मतां उन ताईं मां तौहीद पहुचाए न सघां ऐं तुंहिंजो अहकाम मतां मां पहुचाए न सघां, इन ईअं ई तकड़ि में मूंखे फ़िरौन माराए न छॾी। त मालूम थिए थो त इहो दिलि जे अंदरि बशरी तक़ाज़ो वेठल हूंदो आहे। त मूसा अलैहिस्सलाम खे बाद में मलकुल मौत चयो 100 साल खां बाद में तव्हांजे मथां मौत वाक़ई थींदी। चई जॾहिं 100 साल खां बाद में पोइ वाक़ई थींदे पोइ हिन टाइम बसि रूह कब्ज़ करे जान छॾायो। त मौत साईं वाक़ई मथां थियण वारी आहे ऐं हिन में कंहिं क़िस्म जो कोई बि शक न आहे। त अलाह सां जेको आहे बंदो हम कलाम थिए, अलाह सां जेको आहे तालुक़ु बणाइण जी कोशिशि कयो, जंहिंमें अहम जेको किरदारु नमाज़ जो अथव। मां त काफ़ी जेको आहे नमाज़ जे बारे में बयानु ॾेई चुको आहियां, बार बार बि इन करे चऊं था इस्लाह कयो पंहिंजी, नमाज़ खे पाबंदी सां पढ़ण जी कोशिशि कयो, नमाज़ खे जमायत सां पढ़ण जी कोशिशि कयो। जमायत वारी जेकी नमाज़ आहे उहा अकेली नमाज़ खां वॾो वैल्यू रखंदी आहे। अकेली नमाज़ पढ़ंदो आहे, हिकिड़ी नमाज़ आमाल नामे जे अंदरि काउंट थींदी, अकेली नमाज़ हिकिड़ी आमाल नामे जे अंदरि काउंट थींदी। जमायत सां नमाज़ पढ़ो था, हदीस जे अंदरि आयो त इन नमाज़ खे 27 एतबार सां काउंट कयो वेंदो आहे। त असां काफ़ी जेके जमायती नमाज़ जमायत सां बिल्कुलु नथा पढ़नि, अकेली नमाज़ जेको असां पढ़ंदासीं। मां कंहिं साथी कंहिं ज़माने में पुराणी ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ो मुक़्तदी हो पेशवा जो पोइ नमाज़ न पियो पढ़े, यकी ते हुनजो पोइ नमाज़ पढ़ंदो ईंदो हुयो, कुझु टाइम खां वठी हुन पेशवा जो पोइ नमाज़ न पियो पढ़े। ॿिए हिकिड़े कंहिं साथी हुन खां पुछियो अड़े ख़ुदा जा बंदा तूं नमाज़ छॾे का जमायत सां नथो पढ़ी, त हुन इहा ॻाल्हि कई त चए मां इन पेशवा जो पोयां इन करे नमाज़ नथो पढ़ां, इन करे नथो पढ़ां त शहर में इहो पेशवा जीजो वञे पियो, ॿिए हिकिड़े खे सलाम कई मूंखे सलाम न कई, इन करे मां इन पोइ नमाज़ नथो पढ़ां। त हे बि को अकुल आहे, हे बि को ज़हन आहे साईं। पेशवाम जेकॾहिं वियो त साईं इंसान आहे, कॾहिं नज़र पवंदी आहे, कॾहिं नज़र न बि पवंदी आहे, कॾहिं कॾहिं ज़हन बि कमु न कंदो आहे, साम्हूं ॾिसंदो आहे वाक़ई इहो दोस्त मुंहिंजो वसीम आहे, ऐं तभी जेको आहे इंसान जो ज़हन आहे ॿिए हंधि किथे मसरूफ़ हूंदो आहे, किथे को सामान वठणु वियो आहे, किथे को मामलो तइ करणु वियो आहे, त ख़बर बाज़ वक़्तु न पवंदी आहे न। चए इन करे मुंहिंजे पोयां इक़्तिदार नथो कयां त हिन मूंखे शहर में जेको आहे बाज़ार में सलाम न कयो। अड़े ज़ालिम सलाम जो न कयो त हाणे जेको हे तूं पंहिंजी नमाज़ुनि तो ज़ाया करे त इहो नुक़सानु पेशवा में खाते में थोरी ईंदो भला। हाणे जेको पेशवा जो पोयां तूं नमाज़ नथो पढ़े, तुंहिंजी नमाज़ हिकिड़ी काउंट थींदी, तुंहिंजी नमाज़ हिकिड़ी काउंट थींदी। ऐं पेशवा जेको पढ़ाए थो त वॾे में वॾी जेकी नमाज़ जो अजुर मिलंदो आहे न उहो तव्हांखे ॿुधायां उहो पेशवा खे मिलंदो आहे। हाणे तव्हां सभिनी जमायतुनि खे हिन टाइम जमायत सां नमाज़ पढ़ियो न, 27 27 27 27 27 27 हिकु हिकु बंदे जी 27 नमाज़ काउंट थींदी आहे। यादि रहणु खपे त जेको पेशवा आहे न तव्हां सभिनी जी 27 नमाज़ जो अजुर हिन पेशवा खे मिलंदो आहे। त पेशवाम जे लाइ फ़ाइदो नुक़सानु, त जेको हाणे इहो बंदो चए थो मूंखे पेशवा सलाह न कयो मां इन करे इन पोइ नमाज़ न पढ़ंदुमि, त नुक़सानु कंहिंजो थो करे, नुक़सानु पंहिंजो ई करे थो न। त ज़मानो ॾुखियो आहे ॾाढो, ज़मानो इंतिहाई ॾुखियो आहे। माण्हुनि जी हा में हा मिलायो, माण्हुनि जी हा में हा मिलायो, माण्हुनि जी हेठां ई वठो, माण्हुनि जी हेठां ई वठो, सोली सिंधी में चओ माण्हुनि जी सनी कयो त मामला बिल्कुलु बहितर हलंदा, सलाम दुआ बि हलंदी, ठीकु ठाकु हलंदी। ऐं जंहिं ॾींहुं हक़ीक़त बयानु करणु शुरू कयो, जंहिं ॾींहुं असुली ॻाल्हि चवणु शुरू कयो, उन ॾींहुं आख़िरी जेको आहे तव्हांजो सलाम हूंदो, आख़िरी उन बंदे सां तव्हांजो कलाम हूंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो। माण्हुनि सां हा में हा मिलायो न त मां चवां थो अलाह जो कसम इहे तालुका तव्हांजा 100 साल ताईं हलंदा, 150 साल ताईं इहे तव्हांजा तालुकात हलंदा। तव्हां ईअं कयो हा साईं जी साईं, हा साईं जी साईं, हा साईं जी साईं, पोइ हुन में तव्हां ग़लति खे बि हा कयो, तव्हां सही खे बि हा कयो, त माण्हू तव्हांखे बिल्कुलु सीनो लॻंदा यार साईं मुजीब रहमान जहिड़ो कोई बि न आहे। ऐं हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं हक़ीक़त ॿुधायमि न, हिकिड़े ॾींहुं हक़ीक़त बसि, पोइ उन ॾींहुं जेको आहे मुजीब रहमान सां आख़िरी जेको आहे सलाम आहे, आख़िरी जेको आहे कलाम आहे। त दुनिया ईअं ई आहे, अक्सर दुनिया ईअं ई आहे, अक्सर दुनिया ईअं ई आहे। तमामु वॾो जेको आहे फॉल्ट आहे ख़ासि करे असां मुस्लमाननि जे अंदरि
ऐं इहो फॉल्ट मूंखे अहल इल्म जे अंदरि बि हाणे नज़र थो अचे। हे ॾिसो, हे माण्हुनि जा ॿ चेहरा अथव, हे माण्हुनि जा ॿ चेहरा आहिनि। जो मुजीब रहमान जो आॾो हिकिड़ो बंदो आयो त इंतिहाई वॾो खिलियो, साईं मुजीब रहमान जहिड़ो यार हिते पूरे शदाकोट में कोई बि न आहे, माशाअल्लाह साईं तमामु तूं बहितर आहे, तुंहिंजा इख़लाक़ जेके न पूरे शदाकोट जे अंदरि कंहिं बि जेको आहे आलिम जे अंदरि न आहिनि। मुंहिंजा आॾो इहा ई ॻाल्हि आॾो न ॾाढा साईं भाकुर साईं माशाअल्लाह मुजीब रहमान जहिड़ो कोई बि न आहे। ऐं जीअं जो मुजीब रहमान खां अलॻि थियो ऐं पंहिंजी मजलिस में वञी करे वेठो, अड़े बेवकूफ़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई न ख़बर पवंदी न आहे, ए बेवकूफ़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई ज़रे बराबरि बि न ख़बर न आहे। त इहे आहिनि माण्हुनि जा ॿ चेहरा, इनखे चइबा ज़ू वज आहिनि, ॿिनि चेहरनि वारा माण्हू। मां अक्सर ॾिसां थो त अक्सर माण्हू तव्हांजे आॾो तव्हांजी तारीफ़ कंदा, अक्सर माण्हू तव्हांजे आॾो तव्हांजी तारीफ़ कंदा, जॾहिं अलॻि हिकिड़ी मजलिस में वञी करे पहुता न, पोइ तव्हांजी इंतिहाई जेको वॾी गिला शुरू कंदा। इन खां जेको आहे बचण जी कोशिशि कयो। जेकॾहिं अगरि इहो फॉल्ट तव्हांजे अंदरि आहे ऐं मुंहिंजे अंदरि आहे, तो मां इस्तग़फ़ार करे पोइ हितां उथो, तो मां इस्तग़फ़ार करे पोइ उथो। हे इंतिहाई वॾो कबी जेको आहे फेल आहे, हे गिला आहे हिकिड़े क़िस्म जी न। मुंहं ते जेको आहे साईं साईं ऐं परपुट जेको आहे हे साईं न आहे, हिनखे कंहिं क़िस्म जो कोई बि तमीज़ न आहे, हे गिला आहे साईं, हे गिला आहे। जेकॾहिं अगरि ॾिसो था मजमे में वञो था, माण्हुनि जी गिला थिए थी, त उन मजमे में वञण खां परहेज़ कयो। गिला जो माहौल अहल इल्म जे अंदरि बि जेको आहे आम थी वियो आहे। कंहिं आलिम हिकिड़ो पंहिंजे किताब जे अंदरि इहा ॻाल्हि लिखी त को ज़मानो ईंदो माण्हू मस्जिदुनि जे अंदरि ज़िना कंदा, को ज़मानो ईंदो माण्हू मस्जिद जे अंदरि ज़िना कंदा। पोइ हुन अंदरि हिकिड़ी ताबीर लिखी, चए मां ईअं नथो चवां त कंहिं औरतुनि सां मस्जिद में ज़िना कंदा, कंहिं मर्दनि सां अची करे ज़िना कंदा, मस्जिद में गिला कंदा। ऐं हदीस में आयो आहे त गिला ज़िना खां वधीक जेको आहे जुर्म आहे। फ़रमायो इहो जेको आहे गिला मस्जिद में अंदरि अची करे कनि था, मस्जिद में वेही करे जेको गिला कनि था, इहो क़ाइम मक़ाम ज़िना करण जे मुतरादिफ़ आहे। गिला अहिड़ी हिकिड़ी शइ, मज़ो ईंदो, ॾाढो सुकून ईंदो। अॻिले जी पाड़ पटिजे थी न, त हो अहिड़ो आहे, यकीन करो गिला जे अंदरि तव्हां ॾिसंदो न, तव्हांजा कन उभा थींदा वेंदा। ठीकु आहे, कंदो रहो, हा शाबाश, हलाईंदो रहो गिला खे। पर इन जो नुक़सानु तव्हांखे हिते फ़िलहालु ख़बर नथी पवे, इहा क़यामत ॾींहुं सुभाणे ख़बर पवंदी। पुछा कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूल गिला छा आहे भला, गीबत छा खे चइबो आहे? फ़रमायो हर उहा ॻाल्हि जेकी तव्हांजे मुस्लमान भाउ खे मुंहं ते तव्हां ॻाल्हि कयो, उहा उनखे उते पसंदि न अचे, उहा ॻाल्हि तव्हां दोस्तनि में कयो था, इहा ई ॻाल्हि जेकॾहिं उन मुस्लमान भाउ जे आॾो कयो त उनखे उहा ॻाल्हि बिल्कुलु न वणे। फ़रमायो इहा त गीबत आहे। मुजीब रहमान जे बारे में ॿार वञी करे ॻाल्हि कयो त यार अहिड़ो पेशमा मां अलाए छा तक़रीर थो करे। मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां त इहा साईं गिला आहे। इहा ॻाल्हि जेकॾहिं मुंहिंजे आॾो कोई कंदो न, पहिरियों ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह कंहिंखे हिमत न थींदी मुंहिंजे आॾो करी, पर जेकॾहिं को मुंहिंजे आॾो इहा ॻाल्हि करे त मां हिनखे बर्दाश्त कंदुमि। मूंखे इहा ॻाल्हि वणंदी, ऐं जेकी ॻाल्हि मूंखे न वणंदी ऐं मुंहिंजे आॾो कयो, बिलफ़र्ज़ हक़ीक़त में मां में फॉल्ट बि हुजे, ईअं न आहे त फॉल्ट न हुजे, बिलफ़र्ज़ फॉल्ट हुजे बि सही, इहा मुंहिंजे आॾो ॻाल्हि कयो आहे, इहा मूंखे ॻाल्हि न वणे, इनखे अरबी जे अंदरि गीबत चइबो आहे, सिंधी जे अंदरि इनखे गिला चइबो आहे। ऐं फ़रमायो साहबी फ़रमायो या रसूल उहा ॻाल्हि उन जे अंदरि मुस्लमान जे अंदरि हुजे ई न, ऐं पोइ बि असां उहा ॻाल्हि कयूं। फ़रमायो पोइ त इहो गीबत खां वधीक जुर्म आहे। फ़रमायो इहा पोइ तोहमत आहे, मुस्लमान भाउ जे मथां इहा तोहमत आहे। त मां भारत दोस्तों नमाज़ बि पढ़ूं था, क़ुर जी तिलावत बि कयूं था, रमज़ान अचे त रोज़ा बि कयूं था, रखूं था, हाँ हज ते बि वञूं था, उमिरि ते वञूं था। गिला जो मर्ज़ जेको आहे चङनि भलनि खां जेको आहे बंदनि खां हिन टाइम बि न आहे निकितो। तबलीग ते वञी करे मोटी करे पोइ बि गिला हले थी, हज खां मोटी अची करे पोइ बि गिला हले थी, उमिरि खां मोटी जे पोइ बि गिला हले थी। जाइल हुयो, हाणे आलिम थियण खां बाद में बि गिला हले थी, त हे तव्हांखे वॾो नुक़सानु ॾींदी। क़यामत ॾींहुं जेके बि हिते अमाल कया अथव, मां सम्झां थो इहे सभु तव्हांजा अमाल क़यामत ॾींहुं बिल्कुलु ख़ाली लॻा पिया हूंदा अल्लाह जी बारगाह में। ऐं नफ़रतुनि जो बि इहो ई वॾो हिकिड़ो रीज़न आहे। मुस्लमान खे मुस्लमान जो मुंहुं नथो वणे,
मुसलमान खे मुसलमान जो मुंहुं नथो वञे। हक़ीक़त में को मुंहिंजी मसले महिल में को गिला कंदो त माण्हू खे हार पाराईंदुमि। माण्हू खे चवंदो अचो त मां तोखे 1000 रुपए जी कंडी थो परायां। मां चवंदुमि दफ़ा थी यार भला मूंखां एतिरो मथे आया भला मसले महिल पूरी मुंहिंजी गिला थो करे त मां हिनखे हार पाराईंदुमि न पाराईंदुमि त छा थींदो? नफ़रत जेकी आम वधंदी। सभु रीज़न इहे इन जे करे नफ़रतुनि जा, नाकामी जा, बद आमालिन जा, इहे सभु मामला असांजे अंदरि इन करे आया मुसलमान दीन खां परे थी विया। दीन खां परे थी वियासीं। इहे सभु जेको आहे रिज़ल्ट इन जे करे ज़ाहिर थिया अथव। ॿियो कोई बि नुक़सानु आहे, इहो ई नुक़सानु आहे त दीन खां परे थी वियो। जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फ़रमान ॿुधो आहे, क़ुर जूं आयतूं इहो ॾिसूं आहे, गीबत जे बारे में, गुनाह जे बारे में इहो ॾिसूं आहे त बिल्कुलु इन गुनाह खे जेको न कयूं आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। सैं उमिरि ते वेंदड़ एहराम एयरपोर्ट खां पाए या सऊदी अरब जिदे में पहुची करे बाद में पाए। अच्छा, यादि रहणु खपे त जेको बंदो उमिरि ते वञे थो न, त उमिरि ते वञण में मीकात खां पहिरियां जेको आहे उनखे एहराम पाइणो आहे। हाणे साईं पुछा कंदा साईं मीकात काथां स्टार्ट थिए? त पाकिस्तान में जंहिंमें असां रहूं था इन जी मीकात इहा लमलम आहे, जेकी सऊदी अरब खां तक़रीबन 100 किलोमीटर खां अॻिते आहे। उन मीकात खां पहिरियां तव्हांखे एहराम पाइणो आहे। त बहितर ऐं आसान तरीक़ो इहो आहे त कराची वारी एयरपोर्ट ते आहे न, हिते एहराम उमिरि ते वञो था न, हितां एहराम पाए छॾियो। हितां एहराम पाए छॾियो त बसि सुकून सां पोइ मीकात खां पहिरियां ई तव्हां अल्हम्दुलिल्लाह एहराम तव्हांखे पातल हूंदो। छो त मीकात अॻिते अञा 3-4 किलोमीटर ने अॻिते हूंदी आहे। त कराची में सभ खां पहिरियां बहितर तरीक़ो इहो आहे त एहराम तव्हां पायो कराची एयरपोर्ट खां। पर जेकॾहिं कोई चए थो मां कराची एयरपोर्ट खां नथो ॿधी सघां, ज़्यादा मरीज़ आहियां या ज़ईफ़ बंदो आहियां, त उहो ईअं करे कम से कम पंहिंजे थेले में एहराम विझे ऐं जहाज़ में जीअं वेहे त उते जहाज़ में आगाह कंदा आहिनि। पायलट आगाह कंदो आहे त हाणे असां मीकात जे क़रीब आहियूं ऐं जंहिं साथी खे हज या उमिरि जी नियत सां उथियो आहे त उहो वञी करे पंहिंजो एहराम ॿधे। त घटि में घटि जहाज़ में पायलट कलाकु पहिरियां ऐलान कंदो आहे, कलाकु पहिरियां। यानी मीकात हिकु मां तव्हांखे सवली हिकिड़ी सिंधी में ॿुधायां, मीकात हिकु बाउंड्री खे चइबो आहे। हिकु बाउंड्री आहे, उन बाउंड्री खां पहिरियां तव्हांखे एहराम सऊदी में एंट्री थियण खां पहिरियां तव्हांखे एहराम पाइणो आहे। सुवालु उथियो साईं असां पातोसीं न, पाकिस्तान जी एयरपोर्ट खां चढ़ियासीं कपिड़नि सां, डायरेक्ट वञी करे जिदे में लथासीं, एहराम त असां पातोसीं न, त ठीकु आहे उमिरो बाद में बि थींदो, पोइ बि थींदो, पर हाणे तव्हांजे मथां दम जेको आहे लाज़िम थींदो। हाणे मस्जिद आशा खां वञी करे उते एहराम पायो ऐं उमिरो जेको आहे पंहिंजो कंप्लीट कयो। लास्ट में तव्हांखे छा करिणो पवंदो? लास्ट में तव्हांजे मथां दम लाज़िम थियो आहे। हाणे छाजे करे मीकात खां तव्हां अॻिते डपी विया हो न, हाणे तव्हांजे मथां दम लाज़िम थियो आहे। हाणे तव्हां हिकु दुंबो जेको आहे ज़िबह कयो या हिकु छेलो जेको आहे ज़िबह करण जी कोशिशि कयो। त ॻाल्हि सम्झ में आई साईं? अगरि कंहिं बि साथी पाकिस्तान खां एहराम नाहे पातो उमिरि जो ऐं सऊदी अरब पहुची वियो आहे त हाणे उहो मस्जिद आशा खां एहराम पाईंदो ऐं उमिरो कंप्लीट कंदो, बाद में इहो दम ॾींदो या उहो दुंबो उते ज़िबह करे या पाकिस्तान में मोटी अचे छेलो ज़िबह करे या दुबो ज़िबह करे, इहो उनजे मथां लाज़िम आहे। कहिड़ी सूरत में? इहो इन सूरत में त जेकी बाउंड्री खां पहिरियां हिनखे एहराम पाइणो हुयो न, हिन एहराम पातो न आहे। यानी पूरी दुनिया जे लाइ हिकु बाउंड्री आहे। इंडिया जे लाइ अलॻि जेको आहे मीकात आहे, पाकिस्तान जे लाइ अलॻि मीकात आहे। उन मीकात असांजो मीकात आहे, उनजो नालो आहे यलमलम। कोई बि बंदा जेकॾहिं अल्लाह ताला उमिरि ते असांखे बि जेको आहे अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, तमामु मुस्लमान खे अल्लाह ताला इहा सादा नसीब अता फ़रमाए। त अॼुकल्ह आसानी जो मामिलो थी वियो आहे। उते जहाज़ जे अंदरि ई तव्हां सॼो नक्शो ॾिसंदव त हाणे असां कहिड़ी जेको आहे जॻह ते पहुची विया आहियूं। यलमलम लिखियलु आहे, उनखां पहिरियां तव्हांखे एहराम जेको आहे पाइणो आहे। एहराम तव्हां पाए वियो अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो हाणे उमिरो कंप्लीट थी वेंदो, पर लाज़मी हिते पाईंदा कयो। असांजो हिकिड़ो साथी वियो कराची एयरपोर्ट खां, उन एहराम न पातो, पहिरियों हुनजो उमिरो हुयो, कराची एयरपोर्ट खां न पाए सघियो। हुन चयो मां जहाज़ में अंदरि पाईंदुमि, जहाज़ में अंदरि पाईंदुमि। हाणे थैलनि जे अंदरि ब्रीकेस जे अंदरि हुनजो एहराम हुयो। हाणे साईं सामान जहाज़ में अंदरि त न हूंदो आहे न, सामान त ॿिए हंधि काॾे शिफ्ट कयो वेंदो आहे।
उहो सामान साईं अलाए किथे वियो, सिधो सऊदी अरब एयरपोर्ट ते उहो सामान हिन खे हथ में ॾिनो। हे मीकात नेठि टपी वियो, एराम न पाए सघियो। त हाणे उनजो हुकुम इहो ई बीहंदो त इहो हाणे छिलो ज़िब करे इहो दम ॾे। त तमामु साथी अगरि उमिरि ते इनशाला वञण जी नियत थिए न त कराची खां एराम पाए जान छॾायो। अल्लाह ताला क़बूल अता फ़रमाए तमामु साथियुनि जी हज उमिरि खे। साईं असांजा सिंधी अक्सर करे घोट खे हथनि ते मेहंदी लॻाईंदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? नाजाइज़ आहे, नाजाइज़ हिन खे न लॻायो। घोट खे हथ ते मेहंदी न लॻायो, नाजाइज़ अमल आहे। कोई चए साईं असांजी रस्म आहे। ॾिसो रस्म जेकी असांखे फॉलो करिणो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरीक़े खे फॉलो करिणो आहे। इहा मुशाबत आहे औरतुनि सां। औरतुनि जो इहो तरीक़ो आहे त औरतूं पंहिंजे हथनि खे मेहंदी लॻाइनि। मर्द जी इहा शान न आहे त मर्द जी शादी थिए ऐं हथनि ते मेहंदी लॻाए, बिल्कुलु मर्द जी इहा शान न आहे। त नाजाइज़ आहे, मुस्लमान जे लाइ जाइज़ ई न आहे त उहो हथनि खे जेको आहे मेहंदी लॻाए ज़ीनत जे एतबार सां। बाक़ी बिलफर्ज़ का मजबूरी थी वई, को पेरनि में इंतिहाई वॾी गरमाश थी पई आहे, या हथ जेको आहे सड़ी पिया आहिनि, इन जे लाइ को डॉक्टर या हकीम जेको आहे मशवरो ॾिए थो, पोइ ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी ज़ीनत जे एतबार सां हथनि खे मर्द मेहंदी नथो लॻाए सघे। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुकुम ॾिनो आहे उहो औरतुनि खे ॾिनो आहे त औरतुनि पंहिंजे हथनि खे मेहंदी लॻाइण जी कोशिशि कनि। साईं कुझु माण्हू चवनि था त नमाज़ में हथ खोले करे नमाज़ पढ़णु क़ुर मां साबित आहे, ऐं क़ुर जी आयत पेश कनि था त अल्लाह ताला फ़रमाए थो तव्हां इबादत कयो जीअं तव्हां पैदा थिया आहियो ऐं जीअं तव्हां दुनिया खां वापसि वेंदो। छा इन मां इहो दलील, छा इहो दलील क़ुर मां मिले थो? बिल्कुलु ग़लति आहे। शिया हज़रत पेश कंदा आहिनि। शिया हज़रत ईअं चवंदा आहिनि त नमाज़ पढ़ो, हथ खोले करे नमाज़ पढ़ो। पोइ चवंदा आहिनि क़ुर हकीम अल्लाह ताला दलील इहो फ़रमायो आहे त अल्लाह ताला फ़रमाए थो जीअं तव्हां पैदा थिया हो ऐं जीअं तव्हां मरंदो ईअं जेको आहे नमाज़ पढ़ो। त सर हे नकुल करण जे लाइ बि अकुल जी ज़रूरत आहे। नकुल करण जे लाइ बि अकुल जी ज़रूरत आहे। जॾहिं बंदो पैदा थींदो आहे त हक़ीक़त में उनजा हथ खुलियल हूंदा आहिनि, हक़ीक़त में उनजा हथ खुलियल हूंदा आहिनि। हाणे हे चवंदा जीअं बंदो पैदा थियो आहे ईअं जेको आहे नमाज़ पढ़ो। काफ़ी शिया हज़रत ज़ाकिर इहा ॻाल्हि कंदा आहिनि न त जीअं बंदो पैदा थियो आहे ईअं ई नमाज़ पढ़ो। त सर बंदो हक़ीक़त में तव्हांजे एतबार सां जॾहिं माउ जे पेट खां निकिरंदो आहे उनजा हथ खुलियल हूंदा आहिनि, प्लस में उहो बंदो उघाड़ो बि हूंदो आहे। त पोइ हुकुम त इहो मिले थो पोइ उघाड़े पे नमाज़ पढ़ूं। हे दलील ॾियनि न त अल्लाह ताला फ़रमाए थो जीअं माउ जे पेट खां निकिरो था अहिड़ी हालत में नमाज़ पढ़ो। जेको उहो तर्जुमो कंदा इंतिहाई ग़लति कनि था त माउ जे पेट खां जॾहिं बंदो निकिरंदो आहे त कहिड़ी हालत में निकिरंदो आहे? ओघड़ जी हालत में निकिरंदो आहे। त कोई मुस्लमान उघाड़ो नमाज़ पढ़ंदो? त हे बिल्कुलु ग़लति आहे। त मां चवंदो नकुल जे लाइ अकुल जी ज़रूरत आहे। क़ुर जा मुफ़सिर आज़म जेको आहे न उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। अल्लाह जे नबी कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु कयो उनखे फॉलो करण जी कोशिशि कयो। बाक़ी क़ुर अल्लाह ताला इन आयत में ईअं फ़रमायो आहे त जंहिं अल्लाह ताला तव्हांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे, जंहिं रब तव्हांखे सुभाणे मौत ॾींदो उन रब जी इबादत कयो। असली मतिलबु इहो ई आहे। पब्लिक खे गुमराह करण जी कोशिशि न कयो। हे इंतिहाई ग़लति ऐं गलीज़ जेको आहे पब्लिक खे जेको आहे सम्झाए वञे थो। छा साईं जिस्म जी ओगड़ खुलण सां वज़ू फासिद थींदो? जिस्म जी ओगड़ खुलण सां वज़ू फासिद न आहे थींदो। तबियत में मज़ो सफ़ा न आहे साईं, इन करे नथो ॻाल्हाए सघां अॼु। छाती बि थी पई आहे, बुख़ार बि थी पियो आहे। न त मसइला जेको आहे तव्हांखे ठीकु ठाकु तरीक़े सां मां सम्झाईंदो आहियां। हाणे बि सम्झो था नथा सम्झो साईं? नथा सम्झो त मूंखां दुबारा जेको आहे पुछा करे सघूं था त जिस्म जे ओगड़ खुलण सां वज़ू जेको आहे फासिद न आहे थींदो। इनखे थोरो मां तशरीह कयांसि। कंहिं मुस्लमान वज़ू कयो, कंहिं साथी वज़ू कयो, नमाज़ जो वज़ू कयो। हाणे ॾिठईं त अड़े बाबा हे कपिड़ा त नमाज़ ते न आहिनि पाइणा। हाणे उन कपिड़ा लाथा, कमीस बि लाथी ऐं शलवार बि लाथी। नेठि लाज़मी कमरे में लाहींदो या वॉशरूम में लाहींदो। हाणे इन लाइण में इहो बंदि थी पियो उघाड़ो। छा इन ओघड़ जी हालत में वज़ू फासिद थींदो या न थींदो? इन हालत में वज़ू फासिद न आहे थींदो। इन हालत में वज़ू फासिद
नाहे थींदो। वुज़ू खे फ़ासिद करण वारियूं शयूं ॿियूं आहिनि। हा, ओघड़ खोलण सां नमाज़ फ़ासिद थींदी आहे, इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो। हिकिड़ो बंदो अलाह अकबर करे नमाज़ पढ़ई, उनखे गोॾ पातल हुई, अचानक गोॾ खुली वई जंहिंमें हिन जी ओघड़ ज़ाहिर थी पई, त हाणे शरीर ॿुधायो त हिन जी नमाज़ फ़ासिद थी पई। बाक़ी ओघड़ खुलण सां वुज़ू जेको आहे फ़ासिद नाहे थींदो, इहा ॻाल्हि ज़हन में रखिजे। ॾिसो, कॾहिं कॾहिं असां वॉशरूम में विञंदा आहियूं त कॾहिं कॾहिं जेको आहे पोतड़ो बदल हूंदो आहे, कॾहिं कॾहिं पोतड़ो बिल्कुलु बदल न हूंदो आहे, ईअं विझी करे ऐं वुज़ू करे निकिता ईंदा आहियूं। त इन विझण सां वुज़ू करण सां बिल्कुलु वुज़ू थी थो वञे, नमाज़ बि जेको आहे थी वेंदी, कंहिं क़िस्म कोई बि जेको आहे टेंशन न आहे। नमाज़ में टक ॾेई खिलण सां छा नमाज़ भॼी पवंदी? नमाज़ बिल्कुलु भॼी पवंदी। नमाज़ में टक ॾियण सां नमाज़ फ़ासिद थी पवंदी आहे, वुज़ू बि फ़ासिद थी पवंदो आहे। कोई मुस्लमान नमाज़ ते बीठो ऐं नमाज़ जे अंदरि टक ॾेई करे खिलियो त नमाज़ फ़ासिद थी पई, प्लस में तव्हांजो वुज़ू बि जेको आहे फ़ासिद थी पियो। हाणे वञी करे वुज़ू ठाहे अचो ऐं पोइ जेको आहे नमाज़ पढ़ो। इन ई वुज़ू सां तव्हां नमाज़ नथा पढ़ी सघो, छाजे करे? इहो टक ॾेई खिलण सां इहो वुज़ू जेको आहे तव्हांजो फ़ासिद थी चुको आहे। साईं, अगरि मां ॿी शादी कयां, शादी करण खां पोइ उन औरत जी अॻिले मुड़ुस मां जेका धीउ हुई उन जी शादी मुंहिंजे पुट सां थी सघे थी या न? अच्छा, हिन मसइले खे सम्झण जी ईअं कोशिशि कयो त हिकिड़े बंदे शादी कई, उन खे पहिरियों निकाह हुयो, छो त हिन मसइलो जेको आहे थोरो ॾुखियो, हिन खे सिधे तरीक़े से बयानु करण में इहो ई तरीक़ो आहे। हिकिड़े बंदे शादी कई, उन खे पहिरीं घरवारी खां कुझु औलाद आहे, हाणे उन ॿी शादी कई आहे, जंहिं ॿी औरत सां शादी कई अथई ऑलरेडी उनजो निकाह पहिरियों थियल हुयो, पोइ उनजो मुड़ुसु मरी वियो या मुड़ुसु ॾिनी तलाक, पर उन औरत खे औलाद बि आहे, त हाणे छा उन औरत सां निकाह करण खां पोइ उन औरत जो जेकी धीउ आहे उहा मुंहिंजे पुट सां निकाह करे सघे थी या नथी करे सघे? बिल्कुलु नथी करे सघे, हराम आहे ऐं नाजाइज़ आहे। ॾिसो, इस्लाम जे अंदरि कुझु अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जेके निकाह करण सां ई हमेशह लाइ हराम थी वेंदा आहिनि। जीअं हिकिड़ो मां मिसाल पेश कयां त मसलन तौरु मां पंहिंजे पुट जो निकाह करायमि, मां पंहिंजे पुट जो निकाह करायमि कंहिं बि हिकिड़ी औरत सां। हाणे जीअं जो उहा औरत मुंहिंजे पुट जे निकाह में आई न, त हाणे इहा औरत पूरी ज़िंदगी मुंहिंजे लाइ हराम आहे, यानी मुंहिंजी नुंहुं, हाणे इहा मुंहिंजी नुंहुं मुंहिंजी पूरी ज़िंदगी में मुंहिंजे लाइ हराम आहे। अगरि मुंहिंजे पुट सां इहा निकाह न करे त मुंहिंजे लाइ हलाल हुई, छाजे करे त ॿिए कंहिं इलाइक़े जो हुई, मुंहिंजे लाइ हलाल हुई, पर हाणे जंहिं टाइम खां वठी करे मुंहिंजे पुट जे निकाह में आई आहे त इहा औरत हमेशह जे लाइ मुंहिंजे लाइ हराम थी वई। यानी सोली सिंधी में ईअं नुंहुं सोरे जे मथां हमेशह हराम हूंदी आहे।